बादशाह जे पुट जो ज़मीन खे ॾिठो। हारी खां पुछा कि हिन जी माउ किथे आहे। वरी हारी जो पंहिंजो घर घुमायोसि त चई हिन घर जो मालिक कोन्हे को। हिकु नंढड़ी कहाणी आहे, ॿुधिजो ज़रूरु, तव्हांखे मज़ो ईंदो। हिकु बादशाह हुयो, उन पंहिंजे पुट जी शादी कई। शादी करे जॾहिं घर जो आया, ॿिए ॾींहं ते नजमी अचे निकितो। अॻे दौर में नजमी ईंदा हुया ऐं ॿुधाईंदा हुया हिसाब करे। तो नजमी खे चई त असां कल्ह जेको शादी करे आया आहियूं, तो हथु ॾिस मुंहिंजे पुट जो। हुन हथु ॾिठो चई बादशाह सलामत, तव्हां ॿई मरंदव। चई छो? चई हिकु माई आहे, हिकिड़ो मर्द आहे, जेके तव्हांजे घर में दाख़िल थिया आहिनि, हाणे तव्हां ॿिन्हिनि खे मारींदा। चई पोइ हिन जो को हल? चई हल हिन जो इहो ई आहे, तव्हां मां हिकिड़ो वञी ॿाहिरि रहे, हिकिड़ो घर में रहे। जंहिं राति तव्हां ॿई महलात में रहंदव, उन ॾींहुं तव्हां मरंदव, छो जो प्लान थियल आहे सॼी। नजमी त हलियो वियो, नजमी खे हिन पैसा ॾोकड़ ॾिना। हाणे बादशाह सोचे पियो त असांखे केरु मारींदो। हिकु चई त कल्ह शादी करे आया आहियूं, छोकिरी मां शादी कराया आहियूं कल्ह, पर जे अगरि उहा जे मारिया त पोइ मर्द केरु आहे उन सां गॾु? उहा त नई आई आहे, उहा कंहिंखे सुञाणे बि कोन्हे हिते। चई इहो न हूंदो। पुट खे चई हाणे छा कयूं? हुनजो पुटु ई वॾो अकुलमंद हुयो, बादशाह जो पुटु। चई बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, नजमी त असांखे ॿुधायो आहे, इन खां बहितर हिन खां थोरो गौर कजे। जे अगरि रुपयो ॻाल्हि सही न आहे त बि थी सघे मतिलबु चाराना ॻाल्हि सही हुजे। चई पुट पोइ छा कयूं हाणे? चई बाबा तूं ई कुराड़ो, तूं हाणे हिते बादशाही संभाल, मां वञा थो ॿाहिरि निकिरी। नजमी ईअं ई चयो आहे न, जे ॿई गॾु हूंदव त मरंदव न, इन खां बहितर आहे मां वञा थो ॿाहिरि, जेसि ताईं मां हल न ॻोल्हींदुसि त मां मोटी न ईंदुसि। चई पुट ठीकु आहे, हिन पैसा ॾोकड़ खयां, घोड़े ते चढ़ी निकिरी पियो। हलंदो आयो, ॾिठई त हिकु हारी आहे जेको वण जे हेठां वेठो आहे। ॾींहुं बि हिते तमामु गरम थी वियो। हिन चयो ॾींहुं बि गरम थी वियो आहे, वञा हिन हारी वटि वञी विया हिते कचहरी कया हिन सां, ऐं घड़ी खण ते साह बि खणा, घोड़ो बि साह खणे। सिधो आयो हारी वटि अचे, सलाम वराईं। चई वालेकुम सलाम। हारी जो ॾिसे मुंहिंजी ज़मीन आहे कीअं थी आहे, फसल भलो थियो आहे। घोड़े को ते ॿधी ऐं हारी सां गॾु ज़मीन घुमणु निकिरी पियो। हारी सॼी ज़मीन घुमायसि। हारी खे चई त भला हिन तूं वारे ज़मीन जी माउ किथे आहे? माउ नज़र नथी अचे। हारी जो लॻे थो वीचारे खे ॾींहुं लॻो, अलाए छा, अलाए चरियो थी वियो आहे। ज़मीन जी माउ हूंदी आहे छा? चई भला हिन जी माउ काॾों ईंदी आहे? हारी जो हे पक चरियो आहे। हिन दिमाग़ फिरी वियो आहे। हिन खे हली हलो वण हेठो वञी विहारे रही। ॾे हाल वारा तूं केरु आहीं? चई मां मुसाफ़िर आहियां, हिन महिल बुख बि लॻी आहे, ॾींहुं बि गरम आहे, सोचियुमि त किथे वञी मानी खावां। ॼण ॻाल्हि ॿुध, शहर हिते वेझो कोन्हे को, मुंहिंजो घरु वेझो आहे, उते होटल वोटल कोन्हनि असांजे ॻोठ में। हल तोखे मां पंहिंजे घर मानी खारायां थो। सिधो वठी आयोसि घर। हे घर अचे हिनखे घुमाई, पोइ वरी खट ते विहारियईंसि। घर घुमी हिनखे चई, हारी खे चई ॻाल्हि ॿुध, हिन घर जो मालिक कोन्हे छा? हारी चयो त घर आहे मुंहिंजो, मालिक वरी कहिड़ो हुजे? चई चरियो थी वियो आहे, वाकई पागल आहे। वञी धीउ खे चई पुट ॻाल्हि ॿुध, जल्दी कर, 2 मानियूं ॿध, हुन में दर ॻुड़ विझ, ॾे त ॿधी हिनखे ॾियां, हे निकिरे महल में। ये चरियो आहे? चई चरियो आहे? चई हा चरियो आहे। हुन अची ॾिठो छोकिरी त आहे त सियाणो सेब तो नज़र थो अचे, लॻे थो त कंहिं सुठे घर जो आहे, चरियो कीअं आहे? छोकिरी छा कयो, 2 मानियूं ॿधी, ॻुड़ हुन में दर विझी, ॻंढ ॿधी हिन गाणे नई, हे खणी ऐं निकिरी पियो। हिते पोइ छोकिरी पुछा कयो पंहिंजे पीउ खां, हारी खां, चई बाबा कीअं चरियो हो? चई मां चरियो ईअं आहे, उते आयो ज़मीन ते, ज़मीन घुमाईमांसि,
मूंखे चए त हिन जी माउ किथे आहे, हिन जी माउ काॾों ईंदी आहे? इहे चरियनि जा कम आहिनि न, ज़मीन जी माउ हूंदी आहे छा? वरी हिते जे घर जो घुमायोमांसि, मूंखे चई घर जो मालिक किथे आहे? घर जो मालिक कोन्हे छा? इहे चरियनि जा कम आहिनि। मां मालिक वेठो आहियां। हुनजी छोकिरी वॾी दाना हुई, सफ़ा वॾी, वॾो अकुलु हुन छोकिरी खे बि। चई बाबा हो चरियो कोन हो, हो वॾो अकुलमंद आहे, लॻे थो कंहिं बादशाह जो पुटु आहे या कंहिं वज़ीर जो पुटु आहे। हो चवे ईअं त मां मुसाफ़िर आहियां। हो गुजरात में ॻाल्हायो। चई कीअं गुजरात में? चई जॾहिं हुन फसल जो वेठो तुंहिंजो वणियोसि, तोखां पुछा कई त हिन जी माउ किथे आहे, हिन जी माउ किथां ईंदी आहे, यानी कि पाणी किथां ईंदो आहे हिन जो, कहिड़े वाह को पाणी ईंदो आहे? इहो पाणी अचे थो फसल भलो थो थिए न, यानी कि माउ आहे न, पाणी आहे त फसल आहे। हिते हारी जो वाक़ई में हिन ॻाल्हि सही आहे। वाक़ई बि माउ पाणी आहे न, जेको पाणी अचे थो फसल वॾो थिए थो, जीअं ॿार खे खीरु ॾिबो आहे। इहा वाक़ई बि इहा कुलारी ॻाल्हि हुन कई। ऐं ॿियो चई हुन चयो घर घुमी अचे त घर जो मालिक केरु कोन्हे छा? यानी कि असां वटि औताक कान्हे का, तूं हुनखे घर वठी आहीं। औताक हूंदी आहे सम्झ मालिक आहे, जो महिमान उते अलॻि थी विया आहिनि औताक में। इन जे करे चए पियो त घर जो मालिक कोन्हे छा? औताक यानी कि मालिक हिकिड़ी बैठक आहे, को मुसाफ़िर अचे, महिमान अचे, औताक में वेही। असां वटि सभु घर हलिया था अचनि, इन जे करे चए पियो त घर जो मालिक कोन्हे छा? जेको बि घर थो अचे उहो घर जो मालिक थी थो वञे। बाक़ी इन करे उहो चए पियो त मालिक कोन्हे हिन घर जो। औताक असांखे कान्हे का, बैठक कान्हे महिमान जी, इन जे करे उहो चए पियो त घर जो मालिक कोन्हे छा? हिते हिन चयो भाई हे त वॾो अकुलमंद हुयो, सो वञा मां हुनखे वठी अचां, राति रहियासीं, हे तमामु सुठो माण्हू आहे, मां हिन वठी थो अचां। चई बाबा हाणे वञण जी ज़रूरत कान्हे का। हुनखे घोड़ो हुयो, वियो निकिरी। बाक़ी मां बि हिकिड़ी हुनखे गुज़ारत ॾिनी आहे, जे मुंहिंजी गुज़ारत सम्झो त हिते मोटी ईंदो। चई ठीकु आहे ॾिसूं। उहो बि गपल पंध ॻोठ मां निकिरी, चई हिन वण जे हेठो वेहा, हाणे मानी खोले खावां भला। वण हेठो वेठो, मानी खोले ॾिठई त हुन मंदरु गुड़ बि आहे, ॿ मानी बि आहे, हुन मंदरु हिकिड़ो गुल बि विधल आहे। हिन चुभणा लॻे थो हुनजो मूंसां प्यारु थी वियो आहे छोकिरी जो, ऐं घोड़ो मोटाई। मोटी हिननि वटि आयो। हिन खे चई कीअं मोटी आहीं? चई जेका तूं गुज़ारत नी मां सम्झी वियसि, गुल तूं मूंखे ॾिनो माना तूं मूंसां प्यारु करींदी, इन जे करे। अचे हारी खे चई ॻाल्हि ॿुधो, मां बादशाह जो पुटु आहियां, सो असांजे मथां हीअ मुसीबत आहे, मां उनजे हल लाइ निकितो आहियां। हुन छोकिरी चयो त मां हिन मुसीबत जो हल कढंदसि जेकर मां ओॾे हलां त हारी खे चई ॾे भला छोकिरी मूंखे, मां वठी वञांसि। चई असां हारी ॿराड़ी जा ॻोठ जा माण्हू, असां पंहिंजी छोकिरियूं कंहिंखे नायूं ॾींदा त तूं वठी वञ पाण सां गॾु। चई भाई कीअं ॾींदे? चई ईअं ॾींदे तूं न शादी कर, पोइ तुंहिंजी ज़ाल आहे, तूं भली वठी वञी। चई ठीकु आहे, मां हिन महिल ई शादी कयांसि थो। ओॾी महिल ई घुरायूं मुला, ॿ गवाह घुराए शादी करे ज़ाल खणी निकिरी पियो। हे सिधो आयो हुते घर, पर अचण सां ई उते ॿुधाई सभिनि खे मां शादी करे आयो आहियां। हर के चयो त बादशाह आहिनि, बादशाह जी मर्ज़ी जेतिरियूं शादियूं कनि। वॾी अंदरि ख़ुशी थी, महलात में झुमिर लॻी, देगियूं लथियूं, ख़ैरातूं थियूं। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो त हिन चयो पंहिंजे मुड़ुस खे, चई हिते हिकिड़ो खॾो खोटराए। खॾो खोटरायूं 2-3 फुटनि जो। जेके बि घर में हुयूं नौकरियाणियूं सभिनि खे घुराए, चई जेका बि हिन खॾे को टपो ॾेई वेंदी, उहा सभिनि नौकरियाणियुनि जी सरदार हूंदी, ऐं उनखे एतिरो इनाम ॾिबो। हाणे मायूं जेके बि सोचनि पियूं न, खॾे मां कीअं टपो ॾींदियूं हिन में, खॾो त वॾो आहे। सो सभु नौकरियाणियूं पोइ ते थींदी वियूं। जेका शादी अॻ में करे आयो हो, जंहिं मूं ख़तरो हुयो, उहा पंहिंजी हिकिड़ी नौकरियाणी उतां वठियो आई पाण सां गॾु। सो हुन चयो त हीअ मुंहिंजी नौकरियाणी ख़ासि आहे, हीअ टपो ॾींदी। चई ठीकु आहे, जे टपो ॾींदी त पोइ हीअ सरदार सभिनि जी, हिनखे एतिरो इनाम ॾिबो। हुनखे चई टपो ॾे तूं।
हुनखे थोरो घूंघट मथां हुयो, अचे बीहो टपो जो ने परे पासे वञी निकिती हुअ, उते ई पंहिंजे मुड़ुस खे चई जल्दी सिपाही घुराए। सिपाही अची पकड़ियो हिनखे, चई ॻाल्हि छा आहे? चई पकड़ियो हिनखे, हे माई न आहे, नौकिराणी न आहे, हे मर्द आहे। उते ई करे पकड़े हिनखे ॾिठो त भेण हे त वाक़ई बि हिनखे जेके बुबा वग़ैरह सभु इहे त ईअं लॻल हुया, वाक़ई बि हे त मर्द आहे। पकड़े हिनखे, हिन खां पुछा कई तोखे कीअं ख़बर पई त हे मर्द आहे? चई हे खॾो एतिरो हुयो, जेका बि औरत टपो जी आहे उहा किरी पवे आहे। हिन खॾे खे पार करण जे लाइ मर्द जेको आहे त मर्द टपो ॾेई उते निकिरंदो वञी। जॾहिं तूं मूंसां ॻाल्हि कई त असांजे घर में हिकु माई हिकु मर्द असांखे मारींदा, त मां सम्झी वियुसि त तव्हांजे घर में अंदरि त मर्द को कोन्हे, सभु नौकिराणियूं आहिनि ऐं इहे ॿियूं राणियूं आहिनि। सो जेका तूं शादी करे आई इहा पाण सां गॾु माना को न को प्लान करे आई आहे न, इन जे करे हाणे हीअ थी तुंहिंजी ज़ाल जेका माना तोखे माराए थी। जॾहिं हुनखे जो पादर हयूं, जेका नौकिराणी थी आयो, उनखे जो पादर हुन सॼो ॾसियो त हे ज़हर असां खणी आया आहियूं, हिन सां मुंहिंजी यारी दोस्ती हुई उते, पोइ मूंखे उतो नौकिराणी करे वठी आई हेॾे, हाणे असां तव्हां ॿिन्हिनि खे मारियूं आहे, पोइ मां बादशाह थियां ऐं हीअ राणी थिए। उहो ज़हर बि हिननि खे ॾेखारियो हर शइ, ॿिन्हिनि खे पकड़े वञी जेल में छॾियऊं, तॾहिं वीचारे वञी सुख जो साह खयूं। सो दोस्तो किथे किथे अहिड़ियूं गदारियूं बि थींदियूं आहिनि ऐं अहिड़ी गुज़ारत सां बि माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, पर के दाना माण्हू हूंदा आहिनि जेके सम्झंदा आहिनि हिन ॻाल्हि खे। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी, अगरि असांजूं ॻाल्हियूं पसंदि अचनि, असांजो पेज अथव असलम चांडियो व्लॉग, उनखे फॉलो कजो। अस्सलाम वालेकुम।